असांजे मथां दाही थींदा पोइ असां तोखे छॾींदासीं ऐं उहे हिते अची तोखे छॾाए ईंदा पुॼीसीं ताईं राणीअ जो दस कोन ॾींदे मरी खपी वेंदे पर पंहिंजे ॿाहिरनि ताईं न पहुचंदे तव्हां अॼु आयो ज़िद ते आहे ऐं तव्हांखे सम्झायो मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे ज़िदी त असां आहियूं जंहिंमें हथ विझूं उन्हनि जी ॿेड़ी ॿोड़े पोइ छॾींदा आहियूं तुंहिंजी भलाई बि न मिया आलम खे बि असां तबाह कयो हाणे तव्हांजो वारो आहे ऐं तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त नाग जो दंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिद्धो न थींदो हिन चक्कर तव्हांजो इल्ज़ाम असां मथां अजायो आहे छोकिरी असां वटि आई ज़रूर हुई पर बग़ैर ॿुधाइण जे निकिरी वई हाणे काॾे निकिरी वई हुनजी जांच हाणे तव्हां कयो असांखे का बि ख़बर न आहे त हू काॾे हुई अरे सर तव्हां ॻोठ जा चङा आहियो छा तव्हांजे चए मां निकिरी विया आहिनि छा बाबा मां ॻोठ जो चङो आहियां त चङा ई माण्हू मुंहिंजे चवण ते ईंदा बाक़ी इहे फदाई माण्हू मुंहिंजे चवण ते न ईंदा हीअ दुनिया